ॻोठ सोबो ख़ान बिरोईअ जे रहवासी प्रेस क्लब पहुता आहिनि। इन्हनि एहतजाज कयो आहे। इंसानियत जी तज़लील कई वई आहे। नौजवान खे तशद्दुद खां पोइ बेहोशी जी हालत में उन जूं भिरूं ऐं मुछूं जेके आहिनि उहे कूड़ियूं वयूं आहिनि। उन खां पोइ पुलिस केस त दाख़िल करे वरितो आहे, पर जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। ॻोठाणा सरापा एहतजाज बणियल आहिनि। मंगे वञा पियो त उतां मोटी सौदो पंधु वञा पियो, मोटी अचां पियो त लाइन में 4 ॼणा वेठा हुया। मूंखे धक हणी मूंखे बेहोश कया। उन खां पोइ मूंखे धक हणी पोइ मुंहिंजो मिरूं कूड़िया आहिनि, छापर कूड़िया आहिनि। साईं खे पोइ उन खां पोइ मां 3, 4, 5 कलाक ईअं पियो हुयुमि। पुलिस अञा उन्हनि जो हिकिड़ो माण्हू कोन ॿधो आहे। असां सां बिल्कुलु नाजाइज़ी आहे इहो। हू ॾोहारी माण्हू आहे, केॾीमहिल किथे सुभाणे अचे ॿिए खे नुक़सानु ॾिए। असां छा था करे सघूं? साईं मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो पुट जो नाजाइज़ी थियो आहे। छापर कूड़िया आहिनि, भिरूं बि कूड़िया आहिनि, मारिया आहिनि। हिनखे सफ़ा 2-3 कलाक पियो आहे, 3-4 कलाक पोइ उते आयो आहे। पुलिस असां सां सचाई नथी करे। हिन जो चवणु आहे त उहे ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जेके असांजे ई ख़ानदान सां ताल्लुक़ रखनि था, पर उन्हनि खे जॾहिं असां मना कयो त तव्हांजे करे असांखे पुलिस तंग करे थी, उन्हनि मच्छरजी करे हिन नौजवान ते सख़्तु तशद्दुद कयो आहे। इन जूं भिरूं कूड़ियूं थियनि, इन जूं मुछूं कूड़ियूं थियनि, इंसानियत जी तज़लील कई आहे। इन्हनि मुतालबो कंदे चयो आहे त उहे ॾोहारी क़िस्म जा माण्हू जेके FIR में नॉमिनेट आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन शकील उमरानी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध TV न्यूज़, नौशरो फिरोज़।